ग़ज़ा में इसराइली फ़ौज जी 44 ॾींहं बि रत जी रांदि जारी। बमबारी में वधीक 31 फ़लस्तीनी शहीद। ग़ज़ा मीडिया ऑफिस मूजिबि शहीदनि में 5,500 ॿार ऐं 3,500 औरतूं शामिल आहिनि। शहीदनि जो अंग 13,000 ताईं पहुची वियो। इसराइली फ़ौज हथां ग़ज़ा में 4 मस्जिदूं बि शहीद। जबालिया कैंप ते जे अकामती ब्लाकनि ते बि बमबारी कई वई। बदमस्त यहूदी फ़ौज अल-शिफ़ा इस्पतालनि मां ताज़नि ॼावल 31 ॿारनि खे निकाली ॾेई छॾी। इसराइली फ़ौज जी बमबारी में हज़ारे घर तबाह, 23 लख माण्हू खाधे पीते खां महरूम। धरम भरम बणियल सिहत ऐं मवासिलाती निज़ाम बहाल न थियो। हर पासे तबाही जा मंज़र। पंहिंजा घर तबाह ऐं प्यारनि जा लाश ॾिसंदड़ फ़लस्तीन जे अखियुनि जा वहंदड़ नार बंदि न थिया। क़यामत सुगरा बर्पा। इसराइली फ़ौज पारां ग़ज़ा में ज़मीनी ऑपरेशन दौरान लेफ्टिनेंट समेत 2 अहलकारनि जे मारिजनि जी तस्दीक़। 2 ॾींहनि दौरान मारिजी यहूदी फ़ौज जो अंग 13 थी वियो। फ़लस्तीन ते हमलनि ख़िलाफ़ यहूदी सरापा एहतजाज करण जो फ़लस्तीन ते तशदुद रोकण ऐं जंगबंदी जो मुतालबो। मेलबर्न में फ़लस्तीन सां यकजहती लाइ वॾे एहतजाजी रैली। स्वीडन, पेरिस ऐं टोक्यो में फ़लस्तीन जे हक़ में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। फ़लस्तीन वारे मामले ते सोशल मीडिया ते हलंदड़ मुहिम जी हक़ीक़त साम्हूं अची वई। हिकु सियासी पार्टी जे हामियुनि बदनीयती ते बदल मुहिम शुरू कई। पाकिस्तान ते इसराइल खे हथियार फराहम करण जो इल्ज़ाम। सोशल मीडिया ते कूड़ी ऐं जरतू मुहिम खे भारतीय मीडिया ख़बर बणाए पेश करे छॾियो। फैज़ाबाद धरणो कमीशन जो बाज़ाब्ता इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। कमीशन इजलास जी सदारत अॻूणो IG अख्तर अली शाह कंदो। 3 रुकनी कमीशन जो मेंबर ताहिर आलम वालदह जी बीमारी सबबि इजलास में शरीक न थींदो। फैज़ाबाद धरणो कमीशन 2017 में TLP जे धरणे जी जांच कंदी। IMF पाकिस्तान जी तरक़ियाती बजट ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान जी तरक़ियाती बजट बर्दाश्त करण जोगी नाहे। नज़रसानी कई वञे तरक़ियाती रिथाऊं मुकमल करण लाइ 10.7 ट्रिलियन रुपयनि जी ज़रूरत आहे। तरक़ियाती मनसूबनि लाइ घुर्बल फंडिंग हलंदड़ साल जी तरक़ियाती बजट 727 अरब रुपयनि खां 14% वधीक आहे। तरक़ियाती मनसूबनि जी चूंड लाइ 5 सालनि जी पॉलिसी ठाहिणी पवंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां इलेक्शन कमीशन ते मुकमल एतमाद जो इज़हार। संदसि चवणु आहे त मुल्क शफ़ाफ़ चूंडुनि तरफ़ वञी रहियो आहे ऐं PP चूंडुनि लाइ मुकमल तौर तयारु आहे। इलेक्शन कमीशन ते मुकमल एतमाद आहे त उहा शफ़ाफ़ चूंड कराईंदी। PP वाहिद पार्टी आहे जेका हर क़िस्म जे माहौल में चूंड विढ़ण जी सलाहियत रखे थी। 8 फरवरी ते PP मुल्क जी अक्सरियती पार्टी बणिजी साम्हूं ईंदी। माहौल आम चूंड लाइ साज़गार आहे। इलेक्शन वक़्त ते थियणु घुरिजे। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त PTI चेयरमैन जी गिरफ़्तारीअ में निगरान हुकूमत जो को बि किरदारु नाहे। अॻूणो वज़ीर आज़म कानून मूजिबि गिरफ़्तार थियो ऐं इल्ज़ामनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। PTI चेयरमैन खे जिस्मानी तौरु जेल में को बि ख़तरो नाहे। निगरान हुकूमत अहिड़ो कमु कयो जो धुर हुअण जो तासुरु ॾिनो पियो वञे। तालिबान खे चङे नमूने ख़बर आहे त TTP पाकिस्तान ख़िलाफ़ किथां कार्रवायूं करे रही आहे। TTP विच एशियाई रियासतुनि न पर अफ़गान धरती ते सरगर्म आहिनि। अफ़गान धरती पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थी ऐं तालिबान तमाशो ॾिसनि पिया, उहा ॻाल्हि क़बूल नाहे। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो 3 डिसंबर ते मज़लूम नियाणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण लाइ सरगर्मियूं वधी वयूं। धरती धणी क़ौमी काज खे हिकु दफ़ो ॿीहर यादगार बणाइण लाइ सरगर्म। मुख़्तलिफ़ शहरनि जे स्कूलनि में सक़ाफ़ती तक़रीबूं ऐं मच कचहरियूं। जाती वरसां हाजी उस्मान थई में सक़ाफ़ती कचहरी। फ़नकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। फरीदाबाद में सक़ाफ़ती मुशाइरो। तख़लीक़ूं पेश। कराची जे इलाइक़े मंगोपीर में घर मां औरत ऐं मर्द जा लाश हथ। ॿिन्ही खे गोलियूं हणी क़तलु कयो वियो हो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो आहे। शिकारपुर में 30 लख रुपया इनाम रखियल ॾोहारी ॾाॾू शेख ॾोहनि जी दुनिया खे अलविदा कंदे पुलिस ॾाढो पेश। SSP शिकारपुर मोहम्मद इमरान ख़ान जो चवणु आहे त जवाबदार ॾाॾू शेख
गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। जवाबदार ख़िलाफ़ शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणे ते क़त्ल, दहशतगर्दी, मंशियात ऐं पुलिस ते हमलनि समेत 42 केस दाख़िल आहिनि। ॾुआरी पुलिस वटि पेश थी केसनि खे मुंहुं ॾियनि, मथनि वधीक केस दाख़िल न कया वेंदा। ऑस्ट्रेलिया क्रिकेट जो नओं आलमी चैंपियन बणिजी वियो। मुसलसल नाक़ाबिले शिकस्त भारत खे बदतरीन शिकस्त। कैंगरू ओपनर ट्रेविस हेड शानदार सेंचुरी हणी भारतीय उम्मीदुनि ते पाणी फेरे छॾियो। लिबरेशन जी 50-50 मेगा इवेंट जे हर मैच में वॾो स्कोर कंदड़ भारतीय टीम फाइनल में रुगो 240 रन्सुनि ते ढेर। विराट कोहली ऐं केएल राहुल जूं 50 पंहिंजी टीम खे शिकस्त खां बचाए न सघियूं। अहमदाबाद जे नरेंद्र मोदी स्टेडियम में भारतीय टीम जी शिकस्त ते शौक़ीननि जूं ओछगारूं। ट्रेविस हेड मैन ऑफ द मैच करार। कैंगरू फास्ट बॉलर मिचेल स्टार्क जूं 3, जोश हेज़लवुड ऐं कप्तान किम्स जूं 2 विकेटूं। नकारा गोरा जी सुंदरी मिस यूनिवर्स जो मुक़ाबिलो खटे वरितो। आलमी हुसन जे मुक़ाबले में थाईलैंड जी 2 ऐं ऑस्ट्रेलिया जी 3 पोज़ीशन। ऐं उर्दू अदब जे नामियारे शाइर फैज़ अहमद खे मदाहन खां विछड़ी 39 वर विहामी विया। संदसि गज़ल ऐं नज़म अॼु बि ॾेह तोड़े पाड़े में मशहूरु आहिनि। फैज़ अहमद फैज़ पंहिंजे कलम ज़रिए मज़लूम माण्हुनि लाइ आवाज़ उथारियो ऐं इंसान ते जबर खे क़बूल न कयो।